अल्लाह ठको त थी पियो असली उसा चढ़ अम्मा छड़े छाछा लगे अमर बस्ता करे पो दिस जाए हारी घड़ी खम त छड़े हे तो बंजी महंगाई लगी पई असली चाहे छे नालो खण सा आसमान सा पई गालियूं करे अम्मा इया तो तोखे पेरे खबर हुई न को भी न मुड़ी है बुढ़ा छा मड़ हाल हर कुछ न्याणीअ खे त ॾियणो हो न अम्मा छा चाहंदो थई हाणे छॾ छॾ न खोले गंढे न खोले अजायो छॾ या न साड़ अंदर खणी वञो अंदर उते वञी ॾिस जाए भी रख जाए भी सामान पर अम्मा ॾिसां त सही वठी छा चाहिए खैरा जे सिर ॾेखार हुजे अमर हाणे तू वधीक अंदर न साड़ उठी खण अंदर वञी रखो पोइ वरी मोटी अचे मूंखे चाह जो कोप ठाहे ॾे हा हाणे कई न कम जी ॻाल्हि अमार मत तू चाह करे वठ जी मामा कयां थी खैरा जे सिर ॾेखार हुजे अम्मा ईअं चवण सां चाह कोन ठहंदी जेसी ताईं तू हथ न गंढींदी अम्मा चाय ठाहिण में देर न लगंदी तां रुगो साथ पटे वठो न अमर कहिड़ो साफ पटिया कहिड़ी मां कोदर खणी आई आहियां इहो शहर में वयसि वञी सौदो सूद वरितोसीं तो पहा लगी पई आ शहर में जेॾी आ महांगाई तेॾी आ रक्ष खबर ई कोन पई पए त हे एतिरा माण्हू को सौदो सूद खरीद करण भी आया आहिनि या रुगो टंगू हण आया आहिनि तो पेर पाइण जी जाइ न हुई ये बाजार ही जलके पई जलके रुगा माण्हू ये तिर छट त माण्हुनि जे मथां हेठि न किरनि अज़ाब हो शहर हो हाय हाय मथे में सूर पइजी वियो आहे मथां सॼो पटिजी वियो आहे आखिर केतरे ताईं भुख ते वेहंदासीं असांखे कॾहिं छॾींदा तमाम जल्द पुट तमाम जल्द तुंहिंजो बाबा भी माठ कयो कोन वेठो हूंदो तुंहिंजे करे हिन वक्त ज़मीन आसमान हिक करे छॾींदो पर तू घबराए न हितां असां तमाम जल्द हलंदासीं तू हाणे सियाणो थी मुंहिंजो चमड़ वठ बाबा हाणे मानी खा अचे बाबा तुंहिंजे फन सां अरे शाबाश मुंहिंजो प्यारो बाबो शाबाश बाबा शाबाश कोई छापियो सोची खाना सोचा तो अकबर तो सुभाणे संगत गॾु करे उन्हनि जगहनि ते हला कयूं जिते नजीब ऐं मजू जा ठिकाना सुजनि था या पुलिस सां गॾु उन्हनि जे मथां छापा हणायूं न ई दोस्तनि खे घुरायो न ई पुलिस खे पोइ छा ईअं हथ ते हथ रखी मूसा खान जे रहम करम ते वेही रहूं त कॾहिं तो उनखे रहम अचे त रमू ऐं मुंहिंजे पुट खे आज़ाद करे न खान मुंहिंजो मक़सदु इहो बि न आहे बाक़ी तो छा सोचियो आहे पहिरियां खे अहिड़े माण्हू खे हथु करणो पवंदो जेको नजीब ऐं मजू जो वास्ते वारो हुजे पोइ उनजी मदद सां रमू ऐं नंढे खे वापसि आणियो नजीब ऐं मजू भॻा नथा वञनि अकबर इहे ॿई बंदूक जी ज़बान सम्झंदा आहिनि बंदूक जी कारण जेकॾहिं हिन वक़्तु असां उन्हनि खे कुझु बि कयो तो रमू ऐं नंढे खे नुक़सानु रसाईंदा पोइ उन्हनि खे मूंखां केरु बचाईंदो हा कारण हिन वक़्तु असांखे रमू ऐं नंढे जे बारे में सोचणु घुरिजे जीअं असां उन्हनि खे ख़ैर ख़ूबी सां मोटाए अचूं ऐं उन खां पोइ तूं भल हिक हिक खे चूंडे मारजां मां तोसां गॾु हूंदुसि तुंहिंजी नज़र में उहो केरु आहे जंहिंजो नजीब ऐं मजू सां वास्तो हुजे आहिनि ॿई बेपीरा कान उन्हनि जा वास्ते वारा ॾाढो मुश्किल सां थींदा अकबर हम तो मूसा खान जे ॻोठ ॿाहिरां वेही था वॾा नजीब वापसि ईंदो बाक़ी वास्तो ॻोल्हण जी सुभाणे कोशिशि ज़रूरु कंदासीं उथो जल्दी उठ किथे रजी ईंदो न हुजे
अदी अदी सेरो शुरू करे तो कुछ नाच करे वठा। हाँ त खैर जे सर ॾे खैर हुजे। अदा तूं बि माईअ जन्नत खे ॾिसी ॾाढा तो नाच करें पियो। अदी कदर कोने पर मां त घणो पियो वस कयां त मता को मुंहिंजो गुण माईअ खे भाए वञे। तो खिख जो कहिड़ो गुण वणंदो? इहे न चओ मासी, इहे न चओ, असांजो मामो लखनि में हिकु अथई। हा इहो त ॾिसां पई त अहिड़ो ॿियो को थींदो ई न। हिते रखीस मता न चई। खैर जे सर ॾे खैर हुजे। हाणे छॾियो बि खणी ॾाड़ीअ खे त को सहरो चइजे। नजीबा बंदूक खे तेल हणी छॾ। रात दरार खार जो निकाह आहे ऐं हिनखे सिंधा नाहे सदा छॾणो नखे। मां त चवां थो हींअर ई हलियो हल। पूरे वक्त जो इंतजार कर। जीअं ई सिज लहंदो त हली पासो वठंदासीं। मजो जेकॾहिं सम्झी थो त असां दिलावर खान खे ख़त्म करण में कामयाब थी वेंदासीं त पोइ भल हल। जेकॾहिं न त कंहिं ॿिए टाइम जो इंतजार करणो पवंदो। जेकॾहिं असां जल्दबाज़ीअ मां हमलो कयो ऐं दिलावर बची वियो त अहिड़ो मौक़ो वरी कॾहिं न मिलंदो। जेको मूं सोचियो आहे न त उहो दिलावर खान कॾहिं बि सोचे न सघंदो। घिटीअ जे मोड़ ते वेही इंतजार कंदासीं। अरे जन्नत खैर जे सर ॾे खैर हुजे। माई अञा तूं हिते घर वेठी आ। छो घर में न वेहा त को थाणे ते वञी वेहा छा? अरे मुंहिंजो मक़सद आ त हली कुंवार खे त तयार कर न। भाई के मेहंदियूं मुसाग सिंगार त कराइस न। चरी अञा त ॾींहुं घणो पियो आहे। अरे जन्नत जे न तुंहिंजी इहा सुस्ती रही त पोइ भाई इहो सभु कुझु इते ई रही वेंदो, सिज लही वेंदो। मां चवां थी हल महिलाए तो हली छोकिरीअ खे तयार कर। हाणे ॻाल्हि ॿुध, तूं हल बस मां झट घर जो कमु ख़तम करे पोइ अचां थी। खैर जे सर ॾे खैर हुजे। भाई अञा तो बि घर जो कमु न कयो आहे। हाणे छॾ घर जे कम खे सुभाणे करे वठजांइ। हलो हलो महिलाए थी। ॿियो त ठहियो भला कोन थी कयां, भला मानी जो गिरहां त हणी वठां न। अरे तूं खॾ ते वेठी छा थी करे? उथो न ॿ टे ॾोढा हणी वठो न। बस तूं हल मां जल्दी अचां थी, तूं वञ भले। भाई जल्दी अचिजांइ, ईअं न थिए त वरी मूंखे पंधनि में पूरो करे छॾे। चङो चङो अच जल्दी। गुलाम कादर जमाल का आयो छा? बाबा ने आपको ॾेई आयासीं भला अचण वारो हूंदो। रस वॾे जो ख़ैर बाबा। खुश हूंदे जमाल। हुकुम कयो साईं वॾा। असांखे कीअं यादि कयो अथव? जमाल तोखे त घणो करे ख़बर हूंदी त रात मुंहिंजो निकाह आहे, पर जे ख़बर न पिया थई त तोखे मां हाणे ॿुधाए थो छॾियां। जी साईं असांखे ख़बर आहे, टाइम ते अची वेंदासीं। जमाल सिर्फ़ तूं न पर तो ते एतिरी ज़िम्मेदारी रखां थो त मौलवीअ खे बि साण वठी वञा। बाबा साईं बाक़ी ही छा जे लाइ बीठो आहे? अरे बाबा जमाल ॾाढो को बादशाह माण्हू आहे। जे हिन बेवकूफ़ में इहो अकुल हुजे हा त तोखे चवां हा। बाबा साईं एतिरो वयल बि न आहियां, एतिरी ख़बर पवे थी पई। जे तोखे ख़बर पए थी त पोइ जमाल ऐं तूं ॿई गॾिजी शाम 7 बजे धारे मौलीअ खे वठी पहुची वञो। बाबा साईं असां ॿई पहुची वेंदासीं मौलीअ खे वठी। साईं वॾा असां लाइ छा हुकुम आहे? महमूद इहो मज्जू पंहिंजी शरारत खां न मुड़ंदो, इन करे तूं ऐं असद ॿई ॻोठ जे ॿाहिरां हर घिटीअ ते
हर ईंदड़ वींदड़ ते कड़ी नजर रखंदा हो। वॾा मजू में एतिरी हिम्मत ही कोन आहे। हाँ वॾा, मज्जू में एतिरो दम ई नाहे जो हू ॻोठ में अची तव्हां मथां हमलो करे। मज्जूअ खे मां चङी तरह सुञाणा। मज्जू सोच खां ख़ाली आहे ऐं जेको माण्हू बि सोचींदो नाहे उहो कुझु बि करे गुज़रंदो आहे। इन करे तव्हांखे ॻोठ जे ॿाहिरों वेही ॻोठ अंदरि दाख़िल थींदड़ हर घिटीअ ते नज़र रखणी पवंदी। जेको बि नज़र अचे उनखे उते ई फुजी लाहिजो। बाक़ी जेको कुझु थियो उनखे मां पाण ई मोड़ींदुसि। बेफ़िक्र रहो वॾा, ॻोठ में शकी माण्हू त छा पर पखी भी अंदर दाखिल न थियण ॾींदासीं। ठीकु आहे, तव्हां ॿई हिते ई रहो, मां तयारु थी अचां थो। परेशान न थी, ये तो खुशी का ठकावा है। दिलावर खान जी शादी आ मई खैर कुछ तो बारूद के बाहर लगन थी। परेशान मजू बारूद ज़्यादा करण अजायो है कर सालो ना नचिबा ना अजा बारूद के बाहर डरिया बारूद के बाहर
बारूद लगे पियो तो दिलार खान की आजा इस्तेमाल पियो थे हलो तो पूरा खानदान खत्म पूरा खानदान नगर मौजूद हलो ना लक्ष्मण ना कमजोर मुझे घर नहीं आया है सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाकिम खान मुझी समझ मुताबिक तहाणे खानों सां राब्तो करण घुर्जे वारस खान अन्या छड़े दे फिलहाल खानों के थोड़ो भजन दे जले भाजी भाजी साणो थी पवंदो पोइ असांजी ॻाल्हि दिल सां ॿुधंदो हू त हींअर बि घणो भॼी चुको आहे अञा हुनखे जोश आहे जेकॾहिं असां को बि माण्हू हुन तरफ़ रवानो कयो त मसइलो हुनजे लाइ पैदा थी सघे थो असांजे लाइ हाकिम खान जेके हुनखे मसइला खड़ा करणा हूंदा न त हू को बि कोन मुड़ंदो न वारस खान न जॾहिं खानू जी पहुच कम न कयो त पोइ मायूस थी वेही रहंदो ऐं सिर्फ़ हुनखे पुट जी सोच हूंदी कहिड़े तरीक़े सां ज़िंदा वापसि मोटराए ऐं हुन वक़्तु असां जेके बि खानू जे अॻियां शर्त रखिया बग़ैर पुछंदे हू क़बूल कंदो वेंदो पोइ बि यार आख़िर असांखे अञा घणा ॾींहं इंतज़ारु करणो पवंदो वारिस खान ॾिसंदासीं त खानो थकिजी पियो आहे उहो ई खानो खे असां इस्तेमालु कंदासीं फिलहाल तूं थोरो इंतज़ारु कर चाय बना ही छा तव्हां पाण चांहि ठाहिया आहियो नौकरी करे वई आहे मूं जन्नत खे वापसि मोकिले छॾियो वापसि मोकिले छॾियो आहे त पोइ हिन हवेली जो कमु केरु कंदो बाक़ी मां छा लयां तव्हां बीठा छो आहियो वियो ॿुधायो ॻाल्हि छा आहे सुणी ये जेका मिल्कियत आहे बाक़ी इहा कहिड़े कम जी आहे इहा कंहिं बि कमु अची थी सघे बाक़ी घर जो कमु मां पाण न सुणी न कॾहिं बि न घर जो कमु मां तोखे कॾहिं बि करणु न ॾींदुसि पर आख़िर सॼो ॾींहुं घर में वेही मां छा कंदसि जे तो अञा बि ज़िद कई न त मां हिन घर में नौकरियाण जी लाइन लॻाए छॾींदोमांइ लाइन जेके तोखे पलंग तां पेर बि हेठि लाहिण कोन ॾींदियूं इन जे करे अॼु खां पोइ तूं घर जे कंहिं बि कम में हथ न विझंदीअ पर घर वारी जो फर्ज़ आहे त हू पंहिंजे वर जी ख़िदमत करे जे मुंहिंजी ख़िदमत करणु चाहे थी न त मां जॾहिं बि ॿाहिरां थको टुटो हजार परेशानियूं खणी हिन घर में दाख़िल थिया न त सिर्फ़ हिकु दफ़ो मूंखे मुस्कुराए ॾिसंदीअ न त मुंहिंजा सभु थक दूर थी वेंदा सुणी
इन खां मथे ॿी कहिड़ी ख़िदमत थींदी? बस मूंखे सिर्फ़ तुझी इहा मुस्कुराहट घुर्जे। पर तव्हां लाइ मां मानी ऐं चांहि तयारु कंदसि। जे ईअं ई मुंहिंजे साम्हूं वेही मुस्कुराईंदी रहंदी न त सॼी ज़िंदगी मां बुख ते ई गुज़ारे छॾींदुसि, पर तोखे पंहिंजे साम्हूं उथण कोन ॾींदुसि।